असां पिया कंदासूं वड़े तारा गोल तारा वड़े तारा गोले तारा। इहो हाँ अरे मुल ॿार जे मथां ॼावल ही छा जो छिरक पे थो भरी। ॻाल्हि ॿुधो, इहो मुराद ऐं शेरलो ए ॿई ॼणा इहो चाहींदा त हिननि जे विच में ॻाल्हियूं ॿोलियूं कराए ठाह कराए हिकु कराए पोइ ईअं बैक टू पवेलियन जीअं क्रिकेट वारा हलिया वेंदा आहिनि पवेलियन में ईअं हलिया वञो सम्झी। ओ बाबा जेकॾहिं ॻाल्हियूं थियनि थियूं ठा थी थो वञे ॿियो असांखे छा खपे। हाँ अड़े थोरा मां भाणे जे सिर जी कुर्बानी इन करे कान इहा जो ठाह ठूह थी वञे। बाक़ी तूं छा थो चई बाबा। हाँ वड़े तारा गोल तारा इन जी माना है त चाकर खान जो कत्ल माना मौत। ओ यार बाबा उन सां असांखे कहिड़ो फ़ाइदो। हाँ इन सां असांजी दुश्मनी वधी वेंदी। अड़े वाड़ा इले छोरे चाकर खान खां पोइ केरुड़े गादीअ ते वेंदुसि जो असांखां पाप पलांद वठंदो। बाबा चाकर खान जी मिल्कियत ते तॾहिं कब्ज़ो करे सघूं था जॾहिं पुफी ज़िंदा हुई। अरे छोरा तूं त कहिड़ी दुनिया में वेठो रही। तो वारी पुफी जेरिया मूंखे पूरी पूरी पक्का इहो छोरो चाकर खान हिकु औरत खे मारे बदनाम कोन थींदो बाबा। मां चाकर खान जे पिते खां बि वाक़िफ़ आहियां। ख़बर थी छा कंदो अधीअ खे पंहिंजी क़ैद में रखंदो पोइ जॾहिं असीं चाकर खान खे मारण में कामयाब वियासीं न पोइ अधी थींदी आज़ाद ऐं साॻी जॻह ते वेहंदी जिथे पहिरियों ई। हाणे सम्झ में आई। ओ यार बाबा ये बाती ख़बरूं न कर। चाकर खान के मारण नामुमकिन आहे। हाँ सही तूं से शीह पुट रही मुत रही जो चाकर खान के मारी दे वड़ा कह जाएगा। अड़े ने चाकर खान के मारण तुंहिंजी ऐं मुंहिंजी वस जी ॻाल्हि नाहे बाबा नाहे। ॻाल्हि ॿुध हाणे बछऊं था इन शेर लाइ बुराद खे इन शेर लाइ बुराद जा अहिड़ा था उन्हनि जे ख़िलाफ़ कन भरियऊं जो पंहिंजो होश बुझाए हाणे उन्हनि खे डुफ करे चन ॾिया पोइ हिते असां पिया कंदासूं वड़े तारा गोल तारा वड़े तारा गोले तारा। चाचा जेकॾहिं पुफी खे तूं हिते वठी ईंदे उन लाइ को मसइलो त कोन थींदो न। अबा जाबिर जा ज़ुल्म पधरा थी चुका आहिनि। हाणे हू असां मां कंहिंखे बि ब्लैकमेल नथो करे सघे। पोइ बि चाचा पुफी ऐं असांजी जान खे ख़तरो रहंदो। अबा हाणे हाणे उन ॻोठ मां असांखे को बि ख़तरो न आहे। अबा जेकॾहिं ही ॻोठ छॾे असां ॿाहिरि हलियासीं उहे ई असांखे मारे सघनि था। बाक़ी जेकॾहिं न हिते असांखे मारण जी कोशिशि कंदा त पोइ रेस जा हथ हुननि जी ॻिची में हूंदई। वॾो आई चाचा जेको बि क़दम खणंदे न सोचे सम्झी खणंदे उन में असां सभिनि जी भलाई आहे। बाबा मालिक भलाई कंदो। असां हिते ऐं तुंहिंजी पुफी महफ़ूज़ आहियूं ऐं रेस जो बि इहो हुकुम आहे। हाणे तूं अचु तूं तुंहिंजी पुफी खे वठी अचूं अचु। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।